मुंहिंजो नालो आहे मुर्शिद, तव्हां ॾिसी रहिया फन विद सिंधी यूट्यूब चैनल। अॼु को व्लॉग जेको आहे स्पेशल बि चई था सघो एंड नॉट वे डेली लाइफ व्लॉगिंग आहे। अॼु असां खेरपुर आया हुआसीं साईंअ जी डिवाइस वठणी वाईफाई लाइ। उते ॻोठु वाईफाई हलाईंदो आहे, थोरो फाइबर ते कमु कंदो राति जो लेट नाइट। ऐं अॼु आचरियो ॾींहुं आहे, जीअं त पाकिस्तान वेज़ इंग्लैंड जी मैच आहे T20 वर्ल्ड कप ॾिठीसीं त तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं ॿियो साईं हाणे दौर खड़काए रहियो आहे। दोस्त ॾे आया आहियूं, दोस्त जीअल ख़ान। पोएं व्लॉग में अगरि कंहिं ॾिठो हूंदो त न त मां लिंक हेठि रखी छॾींदुमि, सो ज़रूरु लाज़मी ॾिसिजो डिस्क्रिप्शन में। व्लॉग तव्हां वटि त ठाहींदो आहे, तव्हां जहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि हिन जहिड़ा ॿुधे हा हाणे था कयूं न वञणी आहे त पोइ हलूं होॾे 5 मिंट हेॾे घर वेंदे 5 मिंट लॻंदा, मुंहुं धोने या ओपन थींदी लैपटॉप ही 5 मिंट छा थो चए हाणे ॿुधा छा कराइण आहियूं हिते, इहो थोरो ॿुधायो। अब हिन में विंडो इंस्टॉल कंदासीं, विंडो न सॉफ्टवेयर इंस्टॉल कंदासीं माइक्रोसॉफ्ट 365। हा बाए करे छॾियो आहे, बस हाणे इंस्टॉल करिणो आहे। ओके इंटरनेट कनेक्शन सही साईं, हिन जो माइक्रोसॉफ्ट इंस्टॉल कराइणो आहे लैपटॉप में, उहो कराए पोइ वरी इंशाल्लाह अॻे हलंदासीं। हिन जी डिवाइस वठणी आहे, कुझु लैपटॉप लाइ हिन लाइ हिन डिवाइस वठणी आहे, सो हलाईंदो। ऐं हुन ते छा कमु कंदे फाइबर हा ऐं फेसबुक ते पंहिंजो पेज ठाहियो आहे, यूट्यूब ते इंशाल्लाह चैनल ठाहींदासीं इंशाल्लाह। हिनखे लाइक कयो त असांखे कजो इंशाल्लाह। हिन जी लिंक रखंदासीं, फेसबुक जी बि रखंदासीं इंशाल्लाह। यूट्यूब ठाहीं त यूट्यूब जी बि रखंदासीं। जीअं मूंखे सपोर्ट था कयो त हिनखे बि कजो, मूंखे कयो था पर हाणे जहिड़ो तहिड़ो कयो था। थैंक यू वेरी मच। ऐं ॾिसंदा रहो। हिकु ॾुख जहिड़ी ख़बर आहे त साईं टेंशन में लॻो पिया, जीअं त जीअल आयो, जीअल ॾसियो त असांजी वाईफाई ख़राबु लॻी पई आहे, सो हिन साईंअ जो सॉफ्टवेयर अपडेट न थी सघंदो। बाक़ी हलूं था, डिवाइस वठणी आहे, होॾे हलूं था। अचे दोस्त जीअल घर वियो आहे, हिन लैपटॉप रखणु चार्जिंग ते, पोइ डिवाइस वठणु हलूं, पोइ उते हलूं था। फाइनली सेंटर वटि पुॼी विया आहियूं। हाणे मोबाइल सेंटर में ॾिसूं उते वाईफाई डिवाइस मिली थी वञे अनओपन, त उहा वठंदासीं, न त हलूं था फ्रेंचाइज़ से नई वठूं। पर जंहिं काउंटर ॾे हले थो उहे बंदि लॻा पिया आहिनि, एॾो साज रहिया को जीअल छा मूड़ा मथे हलूं के पनौती था चवनि, कमु थिए नथो। को बि न आहे न असांजी ग़लती है, हमारी सुनी यारी दारा आया हूँ, ॻोठूं निकिता हुआसीं। हिन में हॉटस्पॉट बि आहे, वाईफाई बि अथनि तक़रीबन, ऐं आहे बसि वठण वारो। सो हाणे वाईफाई तो वठी डिवाइस तो हाणे मोबाइल था वठनि डिजिट वारा। फ़ोन आहे डिजिट जंहिंमें टच हर शइ आहे, बस कीपैड आहे। 2200 में 2400 उन खां बाद 1000 जो प्लान करायो महीने को मथे 100 GB आहे महीने खां मथे हूंदी। हा 60 GB घटि में घटि 60 GB आहे न। 100 GB आहे, 150 GB आहे, 200 GB आहे। वो हाणे छा फ़ैसिलो आहे साईं यारनि जो, वाईफाई की न डिजिट मोबाइल? जेको फ़ैसिलो कयो फ़ैसिलो करनि साईं वारनि खे। का बि डिवाइस न वणी, न मोबाइल वणियो, वरी अॻे मार्केट हलूं था एंड बुक स्टार ते हलंदासीं, उते जीअल साईं जो कमु आहे। एंड अची रहिया आहिनि पाण साईं वारनि खे खपे अनलॉक, ऐं सभु था चवनि था नई वठो, नई छो नथा कढायो? आदिल बस हे निभागो है नी यार, ये जो को बैठो ना हमरा हां इते भी होगा मोरे भाजो सफा बको यार वो बनायो आई मनु उसके रा मनोज आदिल अली बैठो था। आदिल साहब आदिल बाय मनोज बस मां गडाय मा ता गड स्टार ते कम होयो, वो कम खड़े तो हे वट मुझे भी कम आए, थोड़ो पेन वठणी आ वरी हां
तव्हां हूंदा आहियो घणे में वठंदा आहियो? अड़े 2012 न 2018 जी ॻाल्हि आहे। 2018 जी ॻाल्हि आहे। ॿुधो 400 में मां फुल कोर्स वरितो। फुल कोर्स वरितो आई ऐं हे मूंखे यादि आहे 20 रुपए में वठंदो हुउमि भाई ऐं हाणे 40 रुपया में 20 रुपया हिक। हाणे कई तूं साईं गॾु 20 रुपए में कीअं वरितई? अरे मां वठी हुयमि 20 रुपए में 2 पेनियूं वठियूं आहिनि। बाक़ी कोर्स त तूं ॻाल्हि कई न कोर्स केॾो महांगो थी वियो आहे। महांगाई वधी वई आहे। साईं वारा फाइनली डिवाइस था वठनि जंहिंमें चार्जर वारो आहे। आबिद बुढ़ो साहब असांजो ईअं कचहरी के वाकिल समोसा खाइण आया आहिनि साहब। हा वठी आयो डिवाइस? साईं वारा डिवाइस वठी आया आहिनि। छा मसलो छा आहे? न मसलो छा आहे ॿुधायो नी। साईं वारनि खे गर्मीअ में मसलो आहे। ख़बर बि अथनि त सियारो अची वियो आहे अञा गर्मी हिननि खे लॻे थी। इहो भले मरे इहो भले मरे। छह समोसा? अरे समोसा खाईंदा। समोसा टिक्की पकोड़ा जेकी चओ यार। वेठो अथव असांजो वॾो वेठो आहे। अदा पुछो भाऊ ओ चाचा ए चाचा चा अदा हा चवण सां समोसा बि अची विया। ये ठाव कराए मोकलियो वरी सुभाणे ई न चओ जेल जे आस फिर खराई कोन। हाय 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 ये जीएल जीएल ये मेरा बच्चा जीएल। छोरा के तो मुंहिंजो थोड़ा ई आहे। खाओ साईं हाणे समोसा खाऊं। मां ऊंदे में ईंदो हुउमि छो त पोयां रोशनी हुई। हाणे सही हो यार। हाँ हाँ एरो मां सही हो गया हो गया वो मिलूं था समोसा खाई। फाइनली दोस्त जे घर पुॼी वियासीं ऐं उते जूस पीतोसीं एंड ॾिठोसीं त क्रिकेट ऑन थी वई आहे। क्रिकेट शुरू थी वई आहे। सो ॻोठ वेंदासीं। ॻोठ हली तव्हांखे ॾेखारींदासीं मज़ा। हिकिड़ो होटल आहे उते हलंदी आहे ऐं उते रश ॾेखारींदासीं। अॼु वर्ल्ड कप आहे T20। आउट थी वियो न? आउट न थियो? हाँ इहो शॉट खणंदो ई न बाबर हाली। फ्रीड में हुए न फ्रीड में फ़ाइदो न आहे। ज़बरदस्त ओए फोर फोर न बा। First six of the final, and it's his favourite shot. We've seen Mohamed Rizwan play that for a number of years now. It's like a sweep off the seamer, and it goes all the way. That's a big hit at the MCG. Pick the slow one. Pushed that one through nicely. Harae out here, yaar. Harae out here. Gets up to this point. Very first ball towards the false stroke. Mohamed Harris. It's always going to be swallowed by. साईं बस हलूं था। हिते कुझु क्रिकेट ॾिठीसीं ऐं कुझु ॾिठासीं। पाकिस्तान जा फाड़ा मारिया अथऊं जेके आउट थिया आहिनि। अलाउ करे हिन दफ़े खटे सघूं। उमेदु आहे त अलाउ कंदो खटे वेंदासीं। ॿियो ॻोठ हलूं पोइ उते तव्हांखे होटल ते ॾेखारियूं था। मोटी रहिया हुआसीं त दोस्त जी घर जी यादि अची वई त दोस्त जे घर पिया वञूं। पोइ उते पुछा करायासीं त उते न वियो। ऐं साईं असांजी यूनिवर्सिटीअ जे वाईफाई ते साईं सलाम कयो तारीफ़ कराए पंहिंजो। वालेकुम साईं मुंहिंजो नालो हुबली आहे भाउ। छा पिया कयो हिते? साईं वाईफाई कनेक्ट करे पाकिस्तान जी फाइनल पिया ॾिसूं। वाह वाह असांजे लतीफ़ यूनिवर्सिटी वाईफाई साहब यूज़ थो करे सो फ्रीअ में। वाह वाह सर सुख वठंदी सुख वठंदा न न न सर अॻिते आहे साईं असांजो प्यारो उस्ताद आहे।
चेयरमैन आहे असांजे डिपार्टमेंट जो एंड साईं अरे आयासीं अहिड़नि कमनि मां मुराद हुई मुंहिंजी त छा उहो जेको वाईफाई पासवर्ड वग़ैरह कम सर्वर आहे छा ईअं चई था सघूं छो त घणो कामरेड साहब आहे नी कामरेड साहब न न उहो त आहे न न उहो त आहे बराबरि हा चलो दा हिकिड़ो ॿियो बि आउट थी चुको आहे आहे स्कोर घणो थियो आहे स्कोर स्कोर साईं ख़बर ई नथी पवे हाली फ़िलहाल बस अलाह अलाह करे खटियूं बाक़ी पेंशन त लॻी पई आहे रब करे खटे वेंदासीं न त हाइण जी त आदत आहे हारे वठंदा आहिनि जल्दीअ में ख़बर ई न पवंदी आहे पोइ मिलूं था तव्हां सां साईं अहिड़ो अवार हले थो दोस्त ॾिसी रहियो आहे कंहिं हिन खां पुछी रहिया आहियूं असां विच में हिते हिकिड़ो आउट थी वियो ताज़ो ताज़ो कहिड़ो शानवाज़ शान शादाब साईं शादाब आउट सच रहे जी साईं सभु आउट थींदा हे बसि हारायल आहे अलाह बचाए बाक़ी लॻे ईअं ई थो हारायल आहे 123 स्कोर थियो आहे ऐं 5 आउट 6 आउट हाणे थियो शादाब थिए थो दोस्त मुंहिंजो ऐं अहिड़ो ओवर थो हले ऐं दुआ कयो खटे वञूं पर लॻे नथो हाणे आहे खटण जहिड़ी यार मां तूं अॻु में ई चयो त न खटींदासीं अड़े ॾिठी इंशाल्लाह बॉलिंग भी थी सके बॉलिंग पाण कारी बॉलिंग करे था सघूं दुनिया उम्मीदन ते कायम आहे दुनिया उम्मीद काम है पर पाकिस्तानी कोने निके उम्मीद जेन्युइन में रखने ओडो ईअं न अलाह कंदो खटींदासीं ऐं तव्हां बि सपोर्ट कंदा रहो ऐं गेम ॾिसंदा रहो ऐं दुआ कयो त खटियूं इंशाल्लाह खटे वेंदासीं फाइनली बस ख़बर पइजी है तो 62 बॉल में 62 स्कोर तो खपे हारायल हूँ 61 बॉल में 61 स्कोर पक्का है ओहो पक थी वही तो इंशाल्लाह अलाह पर खटियूं पर हाराइण लॻे थो घणो पोइ ॾेखारींदासीं खटींदा इंग्लैंड वारा हाँ इंग्लैंड वारा खटींदा यारन में छतो खपेन यारन में खटियूं में डान न कंदा सियाणी कौम हां वास्ते से करना कोणदा ही आज तो केड़ो आने आउट करना है जान तो सिटी ने वेल डन के आउट क्यों राशि मोइन के ओहो हिकिड़ो आउट कयो अथऊं लास्ट में बाक़ी 10 बॉलनि ते 6 स्कोर थो खपे तव्हांखे छा थो लॻे खटियल त आहे सॼी ॾहनि में 6 स्कोर 10 में 6 हाणे काॾे हाणे स्कोर ठाहे वेंदा Barbara Azam has to find another over from somewhere. It may have to be Iftikhar again. Freedy's off the pitch. He's not going to bowl. मारे वे बाबा मारे There's the problem for the skipper. That a Freedy injury. हाणे काॾे बोला सणाई कंदो वही फिक्स लगी भैया फिक्सानी फिक्सा आखिरी हाँ आखिरी ॾिसी जाने ओए 8 बॉलनि में 1 स्कोर छा थो सम्झे
ये तो भजी मिठाई वेंदा घुमंदा घुमंदा हाँ पाकिस्तान जी आदत आहे फाइनल में पुॼी वरी किरंदो आहे हा ओ हो हिते काॾे गॾींदा हाणे ॾिसनि हा वञा रोए थो हा ख़ुशीअ में रोए थो हाणे लास्ट ओ जियो घणो हाणे तव्हां बि ईअं निकिरो ॾिसो हा अचो होटल में निकिरो हाणे आराम सां प्यार सां जीतेगा घर कहिड़ो हाँ खुशी हारण जी खुशी आहे वाह सही वाह सो फाइनली बस हाणे व्लॉग इते ही ख़त्म कंदासीं ऐं ॾिसी रहिया आहियो ॻोठनि वारनि जो मज़ो ऐं होटल ते इहो आख़िर लास्ट जेके क्रिकेट ॾिठमि या होटल ते ॾिठमि ॻोठ जे होटल ते ऐं ॻोठाणा हूंदव ख़बर हूंदव तव्हांखे होटल हूंदा आहिनि एंड मज़ा ॾिठव पोइ गारियूं शुरू थी वियूं पाकिस्तानियुनि ते गंद पिया ॻाल्हाइनि सो ख़ुशी बि हुजनि त उहो इंग्लैंड वारा खटी विया उन्हनि जो असुल क़िस्मत आहे न हर कंहिंजी क़िस्मत आहे महिनत आहे ऐं पाकिस्तानियुनि जी आदत आहे हमेशह आख़िर ताईं ईंदा आहिनि पोइ वरी हाराईंदा आहिनि आदत आहिनि सो व्लॉग पसंदि आयो त लाइक कजो ऐं शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो लाज़मी ऐं थैंक यू वेरी मच सपोर्ट करण लाइ थैंक यू